अस्सलामुअलैकुम दोस्तों, किंग ऑफ सिंध मुमताज़ मुलाई इश्क तुझे असांखे रोले छॾियो आहे। ऐं सिंधी गीतनि जो मशहूर रागी मुमताज़ लाशारी। मुमताज़ लाशारी मुमताज़ मुलाई खिलाफ़ छो घटि वधि ॻाल्हायो? वीडियो सोशल मीडिया ते वायरल। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी गीतनि जो शहनशाह फ़नकार मुमताज़ मुलाई जॾहिं खां वठी फ़नकार थियो आहे तॾहिं खां वठी सिंधी पुराणनि फ़नकारनि खे कापारी धक लॻो आहे ऐं उन्हनि जी शोहरत बि वञी ज़ीरो बराबरि थी। ऐं उन्हनि फ़नकारनि में मुमताज़ लाशारी बि हिकु आहे। मुमताज़ लाशारी बि मुमताज़ मुलाई ख़िलाफ़ अंदर में बाहियूं रखियूं वेठो आहे। 12 रबीउल अव्वल ते मशहूरी शरीफ़ में पहिरियां फ़न जो मुज़ाहिरो मुमताज़ मुलाई कंदो आहे ऐं बाद में मुमताज़ लाशारी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो आहे ऐं उन अमल खे बि मुमताज़ लाशारी पंहिंजी तोहीन सम्झंदो आहे। मुमताज़ मुलाई खे शोहरत जे बुलंदियुनि ते ॾिसी मुमताज़ लाशारी खे उनखां जलन थी थिए। अचो त सभ खां पहिरियां तव्हांखे मुमताज़ मुलाई ख़िलाफ़ ॻाल्हायल मुमताज़ लाशारी जूं ॻाल्हियूं ॾेखारियूं वीडियो क्लिप जे सूरत में। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त मर्दनि सां मर्द रनुनि सां गॾु नची कलाम ॻाइनि था। उन्हनि ॻाइण जो धीअरूं भेणूं घर में कोन, उन ॻाए उन रन खे नची भाकुर पाए उन सां नचे थो, उनजी धीअ बि नची सघे थी कंहिं सां। वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।